एम ख़बर के ॾियूं सांगड़ खां सांगड़ वेझो 10 घरनि खे बाहि लॻी वई आहे। फायर ब्रिगेड अमले जी देर सां पहुचण सबबि घरनि में पियल लखें रुपयनि जो सामान पिणु सड़ी रख थी वियो आहे। आख़िर आगाह कयूं पिया इतला मूजिबि ॻोठ शाह सिकंदराबाद में ख़ुदा बख़्श ब्रोही, वाहिद बख़्श ब्रोही, इलाही बख़्श ब्रोही, हाजी गुल हसन, मोहम्मद मुराद, अली बख़्श ऐं अमीर बख़्श समेत 10 ग़रीब माण्हुनि जा अजा सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिरनि धरती टीवी जे नुमाइंदे खे ॿुधायो त घर खे बाहि लॻण सबबि संदन घर में पियल लखें रुपयनि जो सामान ऐं चौपायो माल सड़ी मरी वियो आहे, जंहिंखां पोइ हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हुननि ॿुधायो त घरनि खे बाहि लॻण खां पोइ फायर ब्रिगेड अमले खे इतला ॾिनो वियो, पर हू वक़्त ते न पहुता, जंहिं सबबि संदन घर सड़ी रख थी विया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त संदन सड़ी वियल सामान समेत अजा फ़राहम कया वञनि, जीअं हू पंहिंजे तबाह थियल ज़िंदगीअ खे ॿीहर शुरू करे सघनि। आगाह कयूं पिया राजन सांगड़ में 10 खां मथे घर सड़ी रख थी विया आहिनि। फायर ब्रिगेड अमले जी देर सां पहुचण ते घरनि में पियल लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे। इन हवाले सां सांगड़ खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सारंग वसाल लाइन ते मौजूद आहे। जी सारंग, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायां त ही सांगड़ वेझो सिंजोरो रोड ते आहे, ॻोठ शाह सिकंदराबाद, जिथे अचानक जेका आहे बाहि लॻी, जंहिंमें 10 खां मथे जेके आहिनि घर सड़ी रख थी विया आहिनि। तव्हांखे ॿुधायां त फायर ब्रिगेड अमले खे इतला मिलियो, फायर ब्रिगेड अमलो जेको आहे वक़्त सर न पहुची सघियो, जंहिं सबबि घर में पियल समूरो सामान जंहिंमें अनाज आहे, सोना ज़ेवर हुया ऐं ॿिया हंध बिस्तरा जेके आहिनि उहे सड़ी रख थी विया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।